शेख अयाज़ चेयर कहिड़ी यूनिवर्सिटी में आहे? ए. शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी, सिंध यूनिवर्सिटी या कराची यूनिवर्सिटी? सही जवाब आहे शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी। ऊंदाही धरती रोशन हथ कंहिंजो लिखियल नावेल आहे? सिराज मेमण, अली बाबा, आगा सलीम? सही जवाब आहे आगा सलीम। क़ुरान शरीफ़ जो मंज़ूम सिंधी तर्जुमो कंहिं कयो? आख़ुवंद अज़ीज़ुल्लाह, हाजी अहमद मला या आख़ुवंद अब्दुल्ला? सही जवाब बी हाजी अहमद मला। मशहूर अदीब मौलाई शिदाईअ जो असल नालो कहिड़ो आहे? मौलादाद, रहीमदाद, अल्लाहदाद? सही जवाब रहीमदाद। सिंध में अरगून दौर जो अहम शाइर कहिड़ो आहे? सचल सरमस्त, काज़ी कादिन, सामी? सही जवाब आहे काज़ी कादिन। डॉक्टर तनवीर अब्बासी जो असल नालो कहिड़ो आहे? तनवीर अहमद, नूर नबी या मोहम्मद अनवर? सही जवाब आहे नूर नबी। सिंधीअ में घणा किताब लिखण जो एज़ाज़ कंहिंखे मिलियो? नसीर मिर्ज़ा, मिर्ज़ा कलीच बेग या डॉक्टर ग़ुलाम अली अलाना? सही जवाब आहे मिर्ज़ा कलीच बेग। सचल चेयर शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी मां कहिड़ो तहक़ीक़ी जर्नल शाया थींदो आहे? आश्कार, सरमस्त या सालक? सही जवाब आहे आश्कार। नूरी ॼाम तमाचीअ जे इश्किया दास्तान जो तालुक़ कहिड़े दौर सां आहे? सुंगरा दौर, समा दौर या टालपुर दौर? सही जवाब समा दौर। शाह इनायत शहीद जी मज़ार कहिड़े शहर में आहे? भिटशाह, सेवण या झूक? सही जवाब आहे झूक। वणजारनि जो ज़िक्र शाह लतीफ़ जे कहिड़े सुर में आहे? सारंग, सोणी या सामूंडी? सही जवाब आहे सामूंडी। जॾहिं मां न हूंदसि कंहिं जी कहाणियुनि जो मजमूओ आहे? अमर जलील, रज़ाक महर या ग़ुलाम नबी मुग़ल? सही जवाब आहे अमर जलील। सामीअ जी शाइरी खे छा सॾिजे थो? पाणी, ॿोल या सलूक? सलोक सही जवाब आहे। जीएम सैयद जी आतम कहाणी जो नालो ॿुधायो? केई किताब, साओ पन या कारो पन्नो? पंहिंजी कहाणी पंहिंजी ज़बानी? सही जवाब आहे सी पंहिंजी कहाणी पंहिंजी ज़बानी। सामीअ जो असल नालो छा आहे? भाई हासाराम, मंगाराम या चीन राय लुंड? सही जवाब आहे सी। नसर जी सन्फ़ आहे? नसर जी सन्फ़ कहिड़ी आहे? सानेट, हाइको या आतम कहाणी? सही जवाब आहे आतम कहाणी। ज़ीनत नाविल जो लेखक आहे केरु आहे? गोबंद माली, मिर्ज़ा कलीच बेग या अली बाबा? सही जवाब आहे मिर्ज़ा कलीच बेग। सिंधी ॿोलीअ जो रस्मुल ख़त आहे छा आहे? सिंधी ॿोली जो रस्मुल ख़त अरबी, फ़ारसी या देवनागरी? सही जवाब आहे अरबी। लंवारी शरीफ़ जी सुञाणप आहे? मशहूर शाइर अहमद मला, ख़्वाजा मोहम्मद ज़मान या हमल फ़कीर? सही जवाब ख़्वाजा मोहम्मद ज़मान। शाह लतीफ़ जे सुर कामोद में कहिड़ो इश्किया दास्तान बयानु थियल आहे? लैला चनेसर, नूरी ॼाम तमाची या ससई पन्नू? ससई पुन्नू। शाह लतीफ़ जे सुर कामोद में नूरी ॼाम तमाची इश्किया दास्तान बयानु थियल आहे। हेठियुनि मां कहिड़ो किताब शेख अयाज़ जो लिखियल न आहे? कपर थो कन करे, सुफ़ेद वहशी, रॻूं थियूं रुबाब? सही जवाब रॻूं थियूं रुबाब। कहिड़े वॾे आलिम लोक अदब जे सिलसिले में घणो ऐं अहम कमु कयो आहे? डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच, भैरोमल, मीरा मोहम्मद शाह। शेख अयाज़ शाह जे रिसाले जो कहिड़ी ॿोलीअ में तर्जुमो कयो आहे? उर्दू, अंग्रेज़ी, पंजाबी? सही जवाब उर्दू। सचल सरमस्त जे वालिद जो नालो छा आहे? क़बूल मोहम्मद फ़ारूक़ी, मियां अब्दुल हक़, मियां सलाउद्दीन? सही जवाब आहे सी मियां सलाउद्दीन। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई कॾहिं ॼाओ? शाह अब्दुल लतीफ़ भिटाई 1699 में ॼाओ। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई कहिड़े दौर जो शाइर आहे? शाह अब्दुल लतीफ़ भिटाई कलोड़नि जे दौर जो शाइर आहे।